व्हाट्सएप राब्ते करण जी दुनिया में मशहूर तरीन एप्लीकेशन आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ वक़्तनि ते वाहिपेदारनि लाइ मुख़्तलिफ़ सहूलियतूं आंदियूं वेंदियूं आहिनि। जॾहिं त उन जे वाहिपेदारनि खे पंहिंजी बैकअप डेटा लाइ गूगल ड्राइव ते भाड़णो पवे थो। हिन वक़्तु व्हाट्सएप बैकअप डेटा जी लाइ गूगल ड्राइव स्टोरेज जी का बि हद नाहे, पर हाणे वाहिपेदारनि खे हिकु वॾो धचको लॻण वारो आहे, छो त व्हाट्सएप पंहिंजे एंड्रॉइड वाहिपेदारनि लाइ हिकु वॾी सहूलियत खे ख़तमु करण वारी आहे। व्हाट्सएप बीटा इन्फो जी हिकु रिपोर्ट मूजिबि तमामु जल्द व्हाट्सएप जे एंड्रॉइड वाहिपेदारनि खे बैकअप डेटा लाइ गूगल डेटा स्टोरेज जी 15 GB हद ई मुयसरु हूंदी, जंहिंजी हिन वक़्तु का बि हद मुक़ररु नाहे। मतिलबु त वाहिपेदारनि खे तमामु घणे मिक़दार में बैकअप डेटा रखण जी सहूलियत मुयसरु आहे, जेका कुझु वक़्त खां पोइ न रहंदी। गूगल अकाउंट सां गॾु 15 GB मुफ़्त क्लाउड स्टोरेज मिलंदी आहे, जेका जीमेल, ड्राइव ऐं फोटोज़ वग़ैरह जे लाइ इस्तेमालु करे सघिजे थी। रिपोर्ट में चयो वियो आहे त डिसंबर खां वठी व्हाट्सएप बीटा वाहिपेदारनि लाइ व्हाट्सएप डेटा गूगल स्टोरेज में जाइ सोढ़ी करणु शुरू कंदी, जॾहिं त ईंदड़ साल 2024 में कहिड़े बि वक़्तु आम वाहिपेदारनि खे इन मसइले सां मुंहुं ॾियणो पइजी सघे थो। व्हाट्सएप डेटा जो बैकअप उन वक़्तु मददगार हूंदो आहे जॾहिं तव्हां पंहिंजी मोबाइल मटायो था ऐं गूगल ड्राइव जे ज़रिए पंहिंजी डेटा ताईं पहुच सवली थिए थी। हाणे सवाल इहो थो पैदा थिए त अहिड़ी सहूलियत ख़तमु थियण खां पोइ वाहिपेदार छा कंदा? जॾहिं व्हाट्सएप डेटा जे लाइ गूगल जी मुफ़्त स्टोरेज जी गुंजाइश ख़तमु थी वेंदी त पोइ वाहिपेदारनि खे गूगल वन जो सब्सक्रिप्शन प्लान चूंड करण जी हिदायत कई वेंदी। गूगल तरफ़ां बि इन ॻाल्हि जी तस्दीक कई वई आहे त इहो उन्हनि वाहिपेदारनि लाइ अमल में ईंदो जेके मुफ़्त में स्टोरेज वारा अकाउंट इस्तेमालु करे रहिया आहिनि।